जी मानवगत सदाए कोट कराची में मौजूद आहियां जिते 2021 IBA टेस्ट पास उम्मीदवार सॉफ्टवेयर या 33 खां 39 वारा जेके उम्मीदवार हुआ ऑफर ऑर्डर न मिलण के ख़िलाफ़ इन्हनि पिटीशन दाख़िल कई। उन पिटीशन जी मुसलसल पैरवी कंदे कंदे 2025 9 महीने में फ़ैसिलो कियो वियो सदाए कोर्ट पारां त हिननि खे गवर्नमेंट खे पाबंद कियो वियो त हिननि खे आर्डर ॾिना वञनि। इन हवाले सां हिननि खे आर्डर न मिली सघिया आहिनि। अॼु कोर्ट में मौजूदु आहिनि ऐं हिननि अॼु सिंध हुकूमत ख़िलाफ़ जेको आहे सो तोइनी अदालत जी पिटीशन वराए दाख़िल कई। हिन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन सां हिन जो छा चवणु आहे, छा चवंदो तव्हांजो केस जो अॼु कहिड़े हिसाब सां अॻु में बि तव्हां आहियो? जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त असां केस इहो 2023 में लगायोसीं त असां 33 सॉफ्ट एरिया वारा जॾहिं हुकूमत सिंध PSCGS में 33 प्लस ऐं ॿियो 32 वारनि खे हार्ड एरिया 22 तालुकनि में उन्हनि खे ॾिनो। पोइ असां चैलेंज हिते कोर्ट में कयोसीं ऐं 9, 10 ऐं 2025 ते आइनी बेंच में जस्टिस KK आगा करीम जे उन्हनि जे ऐं अदनान करीम जे बेंच में हिकिड़ी फ़ैसिलो आयो ऐं उन में फ़ैसिलो इहो लिखियो वियो डिपार्टमेंट खे चयनि त बाबा हाणे जॾहिं तव्हां हार्ड एरिया खे खयो वियो आहे त ईअं तव्हां सॉफ्ट एरिया वारनि खे बि तव्हां हिन खे कयो वञे 33 ते। सॼी सिंध ते इक्वल आहे, वन सिंध वन पॉलिसी थियणु खपे। त 6 महीननि खां 7 महीना गुज़री चुका आहिनि। हिन महिल ताईं का इम्प्लीमेंट का दादरसी किथे बि डिपार्टमेंट का एजुकेशन के बि न कई आहे। हाणे असां कोर्ट ऑफ कंडम ऐं तोइनी अदालत जी केस हींअर एप्लीकेशन असां लॻाई आहे जेका आइनी बेंच में या किथे बि माना केस जज साहिब वटि हलंदो। उमेदु इहो रखूं था त जीअं डिसीशन डिपार्टमेंट असांखे त हाणे को दादरसी करण वारा तयारु न आहिनि। हाणे उमेदु रखूं था जज साहिबान खां त जीअं हीअ मुतासिर नौजवान असां सॼी सिंध में सॼे निज़ाम बि हिकिड़ो हुजणु खपे, बीठो निज़ाम इहो ख़तमु थियणु खपे। असां उमेदु रखूं था असां कोर्ट मां त असांखे फेवर में फ़ैसिलो ॾिनो वञे ऐं जेके नौजवाननि जी जेका बेचैनी आहे उहा ख़तमु कई वञे। ऐं उनखां बाद काफ़ी तादाद में सॼे सिंध में स्कूल बंदि पियल आहिनि ऐं उनखां बाद सीटूं काफ़ी तादाद में असां वटि पियल आहिनि ऐं जेको आहे 40 प्लस बि क्लियर थी चुका आहिनि। उनखां बाद 33, 39 वारा रहनि था पिया। हाणे असां इहा ई हुकूमत खां गुज़ारिश कयूं था सरदार अली शाह सां खां त काफ़ी दफ़ा तव्हां सां मुलाक़ात बि थी आहे, तव्हांजे सेक्रेटरी सां मुलाक़ात थी आहे, काफ़ी दफ़ो मीटिंग थियूं आहिनि। आसरा बि असांखे ॾिना आहिनि, सालनि खां वठी आसरा ॾींदा था अचो। कॾहिं चओ था कमेटी जो मसइलो आहे, कॾहिं चओ था त काबीना जो मसइलो आहे, कॾहिं चवंदा असेंबली जो फ्लोर जो मसइलो आहे। हींअर तव्हां कल्ह ॾिसो था डिसीशन हिकिड़ो आयो आहे 15 साल एज रिलेक्शन जी तव्हां दुबारा उन्हनि खे कैंसिल करे छॾियो आहे। असां दुबारा अप्लाई नथा करे सघूं। असांजी उमिरि वग़ैरह जेके बि हुयूं उहे सभु ख़तमु थी चुकियूं आहिनि। हाणे 33 साल गवर्नमेंट जी पॉलिसी आहे ऐं 33 खां अवर एज थी चुका आहियूं। इहा ई हुकूमत सिंध खां बि गुज़ारिश कयूं था ऐं आला एवाननि खां ऐं ॿियो जज साहिबनि खां गुज़ारिश कयूं था हीअ पॉलिसी जेका नरमी करे वन सिंध वन पॉलिसी तहत सॼी सिंध खे 33 खां 39 वारनि खे आर्डर ॾिनो वञे। जी तव्हांजो छा चवणो आहे हिन हवाले सां? तव्हां जो पिटीशन दाख़िल कई आहे तोइनी अदालत जी। साईं असां 2022 में 23 में जेका असां पिटीशन दाख़िल कईसीं उन खां पोइ फ़ैसिलो बि आयो 2025 में ऐं फ़ैसिलो बि आयो। उन में जज साहिबान इहो चयो आहे त जॾहिं तव्हां पॉलिसी हिकिड़ी 33 जी ठाही आहे त हे बि 33 में था अचनि, 33 खां 39 मार्कनि वारा। हिननि जो बि मसइलो हल कयो वञे। उहो हाणे 6 महीना 5 महीना गुज़री विया, असांजो मसइलो अञा हल नथो थिए। असां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आहियूं, को बदीन, को सांगड़, को शादातपुर, को माना जेको सो आहे शिकारपुर मञा। हाणे तव्हां ॾिसो पूरी सिंध जा तव्हां लिखियलु पढ़ियलु आहियो। हीअ ॾिस तव्हां हीअ 32 मार्कनि ते बि हिकिड़ी मार्क ॾेई उन्हनि खे 33 ते पास कयो वियो आहे 5 तालुकनि खे। त ॿियो न पोइ असां ॾोह कहिड़ो कयो। ऐं बदीन सां साहेली पट्टी सां बिलोंग करियां थो। तव्हां ॾिसो साहेली पट्टी में हालात कहिड़ा हूंदा आहिनि। बदीन सां ॿोॾ बि उते, सोक बि उते ऐं हर शइ उते जेको सो समुंड बि उनखे खाई वई, स्कूल किरी हलिया आहिनि। पोइ असां ॾोह कहिड़ो कयो आहे जॾहिं कोर्ट सगुरी बि असांखे ॾिनो आहे फ़ैसिलो। तव्हां मसइलो हिननि जो हल करियो। पोइ छो जॾहिं 32 वारे खे मार्क ॾेई सघनि था, ॿियनि खे ॾेई सघनि था, त पोइ 33 खां 39 वारनि ॾोहो हिननि जो कहिड़ो कयो आहे? तव्हां ॿुधायो, तव्हां मुख़्तलिफ़ ज़िलनि में आया आहियो, तव्हां हिन हवाले सां कोर्ट खां पहिरियों पंहिंजे जे चूंडियल नुमाइंदनि सां ॻाल्हि ॿोल कई, उन्हनि तव्हांखे हिन बारे में छा चयो? साईं चूंडियल नुमाइंदनि खां हिकु वटि वियासीं, हिकु एलाज़ कयासीं। साईं सरदार शाह तइलीम जो मिनिस्टर आहे, उन वटि बंगले ते वियासीं, ईद ते बंगले ते वियासीं ऐं पेरनि ते किरी पियसि। मुंहिंजो साईं असां मौला आहियूं, ग़रीब आहियूं, असां तइलीम ॾेई सघूं था। जॾहिं हिकु स्कूल में पढ़ियासीं, हिकु टेस्ट ॾिनीसीं, हिकु जेके से माना IB जे थ्रू टेस्ट थी, हिकु टेस्ट निकिती। उहो हार्ड एरिया वारे बि उहो ॾिनो, डिप्राइड वारे बि उन्होंने ॾिनो, 32 एरिया वारे बि उन उहो साॻी टेस्ट ॾिनो। असां चाहियूं था, असां बि इहे क़ाबिल आहियूं उन जा, असांखे बि 33 ते पास करे जिते सीटूं आहिनि। हाणे साईं सरदार शाह इहो जवाज़ थो ॼाणाए त बाबा लाड़काणे में 50 माना मार्कनि वारो वेठो आहे। साईं लाड़काणे खे तव्हां बदीन सां ऐं टंडोला यार सांगड़ सां बराबरि था करियो छा? ईअं न करियो साईं। सिंध खे 2 हिसनि में न विरहायो न, हिकु पॉलिसी करियो न सिंध में। असां बि तव्हां मिनिस्टर ॿ थियो। असां इहो चाहियूं था जंहिं तालुके में सीटूं आहिनि तव्हां उन्हनि खे खणो। असां वटि अवेलेबल सीटूं पियल आहिनि, 40 प्लस वारा वेटिंग पीरियड अञा पियल हुई, उन खां अॻु में बि थी हलिया।
हाणे केरु कोन्हे असां माना जॾहिं यूसी ते पॉलिसी हुई यूसी खां खणी तव्हां माना जेको सो तालके ते आया ख़ुदा र हाणे असां सां इंसाफ़ु करियो असां ॿाहिराड़ी जा आहियूं असां केॾांहुं वञूं असांजूं उमिरियूं चढ़ी वियूं असांजूं अचियूं ॾाढियूं थी वियूं हाणे असां छा ॾींदासीं किथे वञी अप्लाए कंदासीं असां हाणे ख़ुदिकुशियुनि ते मजबूर आहियूं हाणे थींदासीं ॿियो छा कंदासीं कोर्ट में अॼु पटिशन वरी बि लॻाई आहे तो हिन अदालत जी अलाह मां उमेदु आहे ॿियो हिन कोर्टनि मां उमेदु आहे हिन जजनि मां ही मुंहिंजा हथ ॿधां थो हिन जज साहिबनि खां असांखे फ़ैसिलो ॾिनो वञे असां हक़ ते आहियूं ना हक़ ते न आहियूं जेकर असां ना हक़ ते हुजूं न असांखे सिधी गोली हई वञे इहो मुंहिंजो मुतालबो आहे जी हिते मौजूदु जेके उम्मीदवार उन्हनि जी ॻाल्हि ॿोल मां ॿुधी हुनजो चवणु आहे त जॾहिं त ही इश्तिहार आयो उनखां पोइ असां अप्लाई कयोसीं 2021 ऐं हिन वक़्तु हुनजी उमिरि जेका सिंध गवर्नमेंट जी सरकारी जॉब जे हिसाब सां क्राइटेरिया जी उमिरि आहे उनखे बि क्रॉस करे रहिया आहिनि ॿियो कोर्ट में तोइनी अदालत जी दाख़िल कई पिटीशन उन जे हवाले सां चीफ सेक्रेटरी ऐं एजुकेशन डिपार्टमेंट खे हिन में नॉमिनेट कयो आहे हाणे ॾिसणो इहो आहे त हुकूमत हिननि जे मसइले खे केतिरो संजीदा वठे थी ऐं कोर्ट जे तोइनी अदालत वारे नोटिस जो कहिड़ो जवाबु ॾिए थी